जवाब में इनके इस्लामाबाद घुरायो वियो ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा हुई थी अकेलो इस्लामाबाद वञण लाइ तयारु न हो त मां उते विञाइजी वेंदुसि ऐं उन खां पोइ संगत फ़ैसिलो कयो त हे गुम जो थी वञे त हिन सां ज़ुल्फ़कार बुर्दी गॾिजी वञे। ज़ुल्फ़कार बुर्दी जेको असांजो सिंध जो ॾाढो प्यारो लाडलो एक्टर आहे उहो फुल प्रोटोकॉल ॾेई पुनल मारवाड़ी खे इस्लामाबाद वठी वियो छाकाणि त असांजो बि लाडलो आहे असांजे दिलनि में हिन जी जॻह आहे। ऐं वरी वापसी ते ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो किसो ॿुधायो ज़ुल्फ़कार बुर्दी उते हिन हिकिड़ी ज़िद कई थी सालिम मुर्गी खाईंदो ऐं ही पहिरियों दफ़ो निकितो ईअं न पुनल पहिरियों दफ़ो एॾे कंहिं वॾे इवेंट ते या ॿाहिरि रोस्ट जी ही चए थो फुल मुर्गी जी ॻाल्हि न हुई रोस्ट जी हुई त रोस्ट मुर्गी उन खां पोइ उहा जॾहिं हिन जे साम्हूं आई त हीअ हुनखे खाई न सघियो सभिनी चयो बाबा ही जे न खाईंदे त ही ॿधंदा आहिनि 8-10 ॾींहं ॿधो पियो हूंदे ऐं उन खां पोइ हिन वीचारे ईअं वॾो वरी मज़ो हिन जो इहो थियो पुनल जो त जेको आहे सो उते फ्रिज में जेको आहे सो हर शइ पई होटल रूम में हा पंहिंजो अंगूर सूफ केला पाणी सभु हर शइ पई बोतलूं कोल्ड ड्रिंक वग़ैरह ॿाहिरि जेको टेबल ते आर्टिफिशियल सूफ ऐं केला पिया उहो बि खाई वियो हुन हे जो बाथरूम जो मोटियो त हिन चयो त मुंहिंजे लाइ ॿाहिरि सामान रखियो अथऊं अचे सूप में उहो लो प्लास्टिक जो अदा भला यो तुझे सालगिरह जो ॾींहुं आहे मुंहिंजे गिला जो ॾींहुं असल